ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लखी गुलाम शाह वेझो माकागोड़ जो लिंक रोड गुज़िरियल 10 सालनि खां मरम्मत न थियण सबबि तबाह थी वियो आहे। इन हवाले सां पेश आहे हिदायतुल्लाह महर जी ही रिपोर्ट। लखी गुलाम शाह जो माका ॻोठ लिंक रोड मुकमल तौर ते तबाही जो शिकार थी वियो, जॾहिं त रोड में खॾा पवण सबबि ॻोठाणनि खे अच वञ में सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। लखी गुलाम शाह खां वेंदड़ लिंक रोड, जंहिंमें माका ॻोठ, अब्बासी ॻोठ, काज़ी वहाण ऐं ॿिया केतिरा ई ॻोठ आहिनि, जिन खे सख़्त मुश्किलातुनि जो शिकार आहे। हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त तमामु घणो अरसो थियो आहे जेको आहे रोड माना नाकारा थी वियो, नाक़िस थी वियो आहे। अचण वञण में ॾाढी तकलीफ़ आहे। ॻोठाणनि खे असांखे ॾुख में सुख में तकलीफ़ ॾाढी आहे। बराए महिरबानी असांखे रोड ठाहे ॾियो, महिरबानी कयो। असांजे अमीरनि खे वॾनि खे कामोरनि खे इहा गुज़ारिश आहे त असांजे लाइ मिड़ई भलाई कयो। असांजे ॿार बचो परेशान, असां पाण परेशान, ॾुख में सुख में तकलीफ़ ॾाढी। ईअं वीरान लॻो पियो, अचो वञो मिटीअ में था। इहा ड्राब सदाई कंहिं महिल त इहो घरनि में अदर घिटियुनि में किन लॻो पियो आहे। पर पोइ जेको आहे हाणे जे वॾेरनि खे सभिनी खे चऊं था, हर को माना जेको आहे पंहिंजा अचनि था मथो पैसा हे हो, त बि रुपयो ई हेॾे ज़ार ई नथा कनि, माना ॿाहिरों जो ॿाहिरों थो कमु थी वञे। हाणे हिन महिल ताईं असां वञूं था, मोटरसाइकिलुनि जूं नयूं मोटरसाइकिलियूं असांजूं ख़राब थी वञनि, सम्झो ताईं। केतिरा दफ़ा विया ऐं उते वञी असांखे अर्ज़ु थो करिणो पए त भाउ असांखे रोड ठाराए ॾियो। 14-15 साल थी विया आहिनि ठहे खे, उन खां पोइ वरी ॿीहर हिन जी मरम्मत न थी आहे। सो असां जो इहो आहे त हिन जी ॿीहर मरम्मत थियणु खपे। कंहिंखे कयूं शिकायत, कोई ॿुधे ई नथो। वोट वठण वारा त इलाही था अचनि, बाक़ी हाणे रोड जे लाइ कोई तके ई नथो, पोइ अचे ई नथो। तव्हां ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। हिननि जो हद जे MNA अलाज गोशबख़्श ख़ान महर ऐं MPA शहरियार ख़ान महर खां मुतालबो पिणु कयो त रोड ॿीहर माका जो जेको आहे सो तामीर कराए ॾिनो वञे ऐं नए सिर असांजी जेको रोड तामीर कराए बेचैनी ख़तमु कराए ॾिनी वञे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।